न्यूज़ हैदराबाद के मारूफ कानूनदान सैयद रोशन शाह गुज़िरियल हफ़्ते न्यूज़ हैदराबाद के ग़रीब आबाद कॉलोनी अंदर ॿिनि नौजवाननि तरफ़ां 12 वरनि जे मासूम नीगर अली मोहम्मद मल्हा सां इज्तिमाही ज़्यादती जे वाक़े बाबति मीडिया सां ॻाल्हाईंदे न्यूज़ हैदराबाद पुलिस खां मुतालबो कयो आहे त इज्तिमाही ज़्यादती में मुलविस जवाबदारनि आसिफ़ लाशारी पुटु रजब लाशारी ऐं आसिफ़ राजपूत पुटु महमूद राजपूत जे ख़िलाफ़ दाख़िल थियल FIR खां पोइ जवाबदारनि खे जोगी सज़ा ॾियारण लाइ जांच जूं डायरियूं शाहिदियूं मेडिकल सर्टिफिकेट जल्द अज़ जल्द अदालत में जमा कराए वञनि त जीअं जवाबदारनि खे अदालत तरफ़ां जोगी सज़ा मिली सघे। हुन मीडिया खे ॿुधायो त आउं मासूम नीगर अली मोहम्मद मल्हा सां थियल इज्तिमाही ज़्यादतीअ बाबति अदालत में मुफ़्त ऐं वकालत करे रहियो आहियां। मटियारी ज़िले अंदरि कंहिं बि शख़्स सां केर बि ज़ुल्म कंदो ऐं अदालत में उन जी मुफ़्त में वकालत कंदसि। मटियारी बार एसोसिएशन जे समूरनि वकीलनि खे गुज़ारिश थो कयां त न्यूज़ हैदराबाद में मासूम अली मोहम्मद मल्हा सां इज्तिमाही ज़्यादती करण में मुलविस जवाबदारनि जी ज़मानत कराइण लाइ वकील बणिजी अदालत में पेश न थियनि। इन मौक़े ते ज़्यादती जो शिकार बणियल मासूम नीगर अली मोहम्मद मल्हा ऐं संदसि वालिद ज़ुल्फ़िकार मल्हा मौजूदु हुआ। उन्हनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह IG सिंध DIG पुलिस हैदराबाद SSP मटियारी खां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾियारण जो मुतालबो कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।